वाक़िया आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोटलालू मां होटल ते कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग कई वई आहे। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, फायरिंग में सलेमान बुगटी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाब शाह रेफर कयो वियो। ज़ख़्मी सलेमान बुगटी खे नवाब शाह अस्पताल ने पियो वियो त रस्ते में ई हुन दम ॾिनो। कोटलालू मां वाक़िया आगाह कयूं पिया, होटल ते कार सवार हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वाक़िया आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोटलालू मां होटल ते कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग कई वई आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग में सलेमान बुगटी सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाब शाह रेफर कयो वियो आहे। अहम ख़बर आहे। कोटलालू मामा खे ॾियूं पिया, होटल ते कार सवार हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग में सलेमान बुगटी नाले शख़्स मारिजी वियो आहे। राब्तो कयो आहे कोटलालू में ज़ुबैर मरी सां। ज़ुबैर आगाह कजो। जी, मुंगिया नाको भरिसां सुपर अल मदीना होटल ते वेठल शख़्स ते कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग, जंहिंजे नतीजे में सलेमान बुगटी गोलियूं लॻण सबबु मरणु थी पियो, जंहिंखे फौरी तौर नवाब शाह अस्पताल रिफर कयो वियो, जेको रस्ते में ई दम घणी हवाले करे छॾियो, जॾहिं त कार सवार हथियारबंद जाइ वारदात खां फरार थियण में कामयाब थिया। जॾहिं त पुलिस ॿुधायो त मामिलो ज़ाती दुश्मनी सबबु पेश आयो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे त कहिड़े सबबु पेश आयो आहे। जी, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।